नाज़रीन कुंडरी में ऑर्गेनाइजेशन फॉर पॉवर्टी रिडक्शन एंड कम्युनिटी ट्रेनिंग प्रोग्राम पारां 75 डायमंड जुबली योम जश्न आज़ादी के हवाले से द स्मार्ट स्कूल में एक खूबसूरत और रंगारंग तकरीब मुनक़िद कई वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अनवर मेमर मूजिब तकरीब में तंजीम के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शाहनवाज भट्ट, CEO शारिक रिहान, शमशाद आलम, प्रोग्राम मैनेजर मोहम्मद अजीम भुट्टो, प्रिंसिपल मोहम्मद हसन मेमर और शहर के समाजी अगवाणन मोज़िज़ शख्सियतुन और स्कूल के शागिर्दन भरपूर शिरकत कई। स्कूली शागिर्दन तकरीरूं और टेबलोस पेश करे खूब दाद वसूल कयो। उन मौके ते तंजीम के उहदेदारन मुल्क में गुरबत के खात्मे लाइ जारी प्रोग्राम के हवाले से मर्दनी औरतुन में बिना ब्याज कर्ज जा चेक पिण विरहाया। हिते असां जेका सेरेमनी कई वो असांजो प्रोग्राम आहे बिला सूद कर्जा, जेको पाकिस्तान पॉवर्टी एलिवेशन फंड जे थ्रू गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो प्रोग्राम आहे। ही असांखे 350 मिलियन जी बजट एलोकेट थी आहे पूरे डिस्ट्रिक्ट उमरकोट लाइ, जेको असां कमु शुरू कयो आहे। उन में तालको उमरकोट, तालको कुनरी, तालको सामारो, तालको पिथोरो उन में शामिल आहिनि, जंहिंमें असां हिन महिल ताईं 241 मिलियन ताईं असां डिसबर्समेंट करे चुका आहियूं। अबाउट 100 मिलियन ताईं अञा असांजो रहे थो, जंहिंमें असां 28 यूसीज़ में आउट ऑफ 33 या 34 यूसीज़ जेके टोटल आहिनि उन्हनि मां 28 यूसीज़ में असां ही फंड्स ॾेई चुका आहियूं पंहिंजे 4 ब्रांचेस जे थ्रू। उमरकोट में असांजो प्रोग्राम आहे IFL जो इंट्रस्ट फ्री लोन प्रोग्राम, जेको 2021 जुलाई खां वठी स्टार्ट थियल आहे। उमरकोट में जेको IFL जो असांजो प्रोग्राम आहे 4 तालकनि में आहे, कुंडरी में, समोरो, पिथोरो में, हिते उमरकोट में। इहो प्रोग्राम असांजो आहे पाकिस्तान जी ख़ुशहाली जे लाइ, बहितरी जे लाइ। ऐं ही प्रोग्राम जेको फंड थियल आहे उहो पाकिस्तान पॉवर्टी एलिवेशन फंड जी तरफ़ां थियल आहे। ऑर्गेनाइजेशन फॉर पॉवर्टी रिडक्शन एंड कम्युनिटी ट्रेनिंग प्रोग्राम में 2019 खां वठी कमु करे रहियो आहियां। इंट्रस्ट फ्री लोन हलाईंदा आहियूं। असांजो बदीन में 33 मिलियन टोटल लोन पोर्टफोलियो आहे असांजो। ऐं डिस्ट्रिक्ट उमरकोट जे लाइ असांखे 350 मिलियन मिलियल आहे। 350 मिलियन मुख़्तलिफ़ बारोवरनि में कुझु असांजा एग्रीकल्चर जा बारोवर आहिनि, उन्हनि खे असां नंढे जेके सिमाल बारोवर आहिनि या सिमाल कमु कनि था, पंहिंजा एग्रीकल्चर जा मज़दूर माण्हू, उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं त बग़ैर व्याज जे उहो पंहिंजो भाण ऐं बीज वठी सघनि। उन खां पोइ जेके लाइव स्टॉक में आहिनि, कुझु फीमेल कुझु मेल आहिनि, उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं। ऐं जेके नंढे कारोबार वारा, नंढे पैमाने वारा, उन्हनि खे असां सपोर्ट कंदा आहियूं त उहो पंहिंजे कारोबार खे अॻिते वधाए सघनि ऐं पंहिंजे कारोबार जी सघ वधाए सघनि, त जीअं हू पंहिंजा मुआशी हालात सेट करे सघनि।